अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो, सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। किस्त 32। मज़मून इबियास। इल्मी ऐं अदबी दुनिया में तनवीर हिकु शाइर खां अलावा बाकमाल अदीब, नक़ाद ऐं मुहक़क़ जी हैसियत सां जेका आलमी जाखोड़ कई, तंहिं ॿोली ऐं अदब ते जेके नतीजा मुरतब कया, तन मां घणो इल्मी ऐं अदबी तोड़े समाजी फ़ाइदो थियो। संदसि इल्मी ऐं अदबी तोड़े तहक़ीक़ मौज़ू हिक खां वधीक हुआ। हू लतीफ़ ऐं लतीफ़ शनासी, अदब ऐं साइंसी एहसास ऐं इदराक शनासी, यानी इंसानी नफ़्सियात, मजमूई समाजी नफ़्सियात, तारीख़, आसार क़दीमा, तहज़ीब तमदन, सैरो सफ़र ऐं लिसानियात, हयातीअ जे पोएं ॾहाके में संदसि दिलचस्पी वधी ते कमु कयो। संदसि मशहूरु किताब शाह लतीफ़ जी शाइरी ऐं तनवीर चए आला तालीमी इदारे जे सिलेबस में शामिल आहिनि। डॉक्टर अनवर फिगार हकड़ो। आज़ाद नज़म। जदीद सिंधी शाइरीअ में आज़ाद नज़म आम जाम आहे। ख़ासि करे नई टहीअ जा शाइर पंहिंजी इनक़िलाबी ऐं बाग़ी जज़्बनि खे हर पाबंदीअ खां आज़ादु करण लाइ हिन सिन्फ़ खे वधीक इस्तेमालु कनि था। अक्सर मख़ज़ननि तोड़े अख़बारुनि में अदबी सिफ़नि में लफ़्ज़नि खे हिक ॿिए हेठां रखी छापियल शयुनि खे आज़ाद नज़म चयो ऐं सम्झो वञे थो। फ़िक्री तोड़े मौज़ूआती तौर ते अख़बारी ख़बर, मुख़्तसर अफ़साने, पोस्टर ऐं पंफलेट जे मज़मून खे पिणु आज़ाद नज़म करे पढ़ियो, लिखियो, शाया कयो ऐं सम्झो वञे थो। आम तरह ईअं भायो थो वञे त आज़ाद नज़म जी माना आहे काफ़िए, रदेफ़, बर वज़न तोड़े मौज़ू ऐं टेक्निक खां आज़ादी। हिन छुड़वागीअ खे आज़ाद नज़म जो नालो ॾिनो वियो आहे। उन करे क़दामत पसंद शाइरनि ऐं नक़ादनि आज़ाद नज़म खे अदबी दुनिया मां ई नेकाली ॾेई छॾी आहे, छो त हिननि पिणु आज़ाद नज़म जे नाले में छपजंदड़ हर शइ खे आज़ाद नज़म सम्झियो आहे। उन ॻाल्हि जे रद्द अमल में बग़ावत तौरु असांजे नौजवाननि तंहिं ई वधीक छुड़वागी अख़्तियार कई आहे ऐं उन कोशिश में आज़ाद नज़म जे फ़न, टेक्निक ऐं इर्तिका खां बेख़बर रही ख़तरनाक क़दम खयां आहिनि, जिन आज़ाद नज़म जी मक़बूलियत खे वॾो छीहो रसायो आहे। सिंधीअ में आज़ाद नज़म लिखणु नारायण श्याम, शेख राज़, शेख अयाज़ ऐं हरी दिलगीर शुरू कयो। उन खां पोइ बशीर मोरियाई, शमशीर हैदरी, सिराज, ग़ुलाम मोहम्मद गिरामी, बरदे सिंधीअ, गोवर्धन महबूबाणी, मोहन कल्पना, इमदाद हुसैनी, ताज बलोच ऐं इल्ताफ़ अब्बासीअ खां थींदे हीअ सिन्फ़ अयाज़ गुल, नसीर मिर्ज़ा, वाजिद ऐं ज़ुल्फ़कार सियाल ताईं पहुती आहे। हिन सिन्फ़ जी इर्तिका ऐं फ़न ते सिंधीअ में तमामु थोरो कमु थियो आहे। उहो ई सबबु आहे जो नई टहीअ जा शाइर अणॼाणाईअ करे हिन सिन्फ़ जो सही इस्तेमालु नथा कनि ऐं बेराह रवैये जो शिकार थी विया आहिनि। आज़ाद नज़म ते सिंधी ॿोलीअ में जेको थोरो घणो कमु थियो आहे, उहो शमशीर हैदरी ऐं शेख अब्दुल रज़ाक राज़ कयो आहे। बशीर मोरियाईअ पिणु टिमाही महिराण ॾे लिखियल अदबी ख़तनि में हिन सिन्फ़ बाबति कुझु लिखियो आहे। आज़ाद नज़म जे बारे में वॾी ग़लतफ़हमी ऐं ख़ुशफ़हमी इहा आहे त उहो हर पाबंदीअ खां आज़ादु आहे। नज़म हर हाल में नज़म आहे, पोइ उहो आज़ादु हुजे या पाबंद। नज़म न मुख़्तसर अफ़साने जो प्लाट आहे, न पंफलेट या पोस्टर जो मज़मून ऐं न अख़बारी ख़बर। उन में का न का शरीयत, का न का नग़मगी ज़रूरी आहे। आज़ाद नज़म जो वॾो शाइर T.S. इलियट लिखे थो त जेसी ताईं आज़ाद नज़म फ्री वर्स जो तालुक़ु आहे, मूं उन जे बारे में 25 साल अॻु राय छॾी हुई त महिनत करण वारे लाइ को बि नज़म आज़ादु न आहे। घणो ई ख़राबु नसर आज़ाद नज़म जे नाले में लिखियो वियो आहे, जेतोणीकि लिखंदड़नि ख़राबु नसर या ख़राबु नज़म लिखियो आहे या ख़राबु शेर हिकु न ॿिए स्टाइल में लिखियो, उहो मुंहिंजे लाइ बेमानी आहे।
रुगो हिकु बुरो शाइरी आज़ादु नज़म खे हैयत खां निजात सम्झी उन जो आदुरभाव कंदो। उहो आज़ादु नज़म मोल हैयत जे ख़िलाफ़ु इनक़िलाब हो। हिकु नई हैयत घाड़ेटे लाइ तयारु हुई या पुराणी हैयत घाड़ेटे खे नई करण जी कोशिश उहा शहर जी अंदरूनी वहदत ते मुनहसिर हुई जेका हर शहर लाइ अनोखी हूंदी आहे। आज़ादु नज़म जो हिकु ॿियो वॾो शाइर अज़रा पाउंड लिखे थो, मुंहिंजे ख़्याल में आज़ादु नज़म तॾहिं लिखणु घुरिजे जॾहिं उहो तमामु ज़रूरी हुजे, रुगो तॾहिं जॾहिं उहा शइ हिकु अहिड़ो रिधम ठाहे जेको मौजूदा रिवायती बहरनि खां वधीक हसीन हुजे, वधीक हक़ीक़ी हुजे ऐं जज़्बनि जी वधीक बहितर नमूने में तर्जुमानी करे सघे, जेको रिवायती बहरनि खां मायूस करे छॾे। आज़ादु नज़म जी हिन सदीअ जे ॿिनि वॾे में वॾनि शाइरनि जी राय में आज़ादु नज़म लिखणु वॾी महिनत थो घुरे ऐं उहो तॾहिं ई लिखिजे जॾहिं अहिड़ो रिधम तख़लीक़ थी सघे जेको मौजूदा सभिनी बहरनि खां नऊं त हुजे पर उन्हनि खां वधीक हसीन हक़ीक़ी जज़्बनि जो तर्जुमान हुजे। हाणे अचो उन्हनि ग़लति फ़हमियुनि ॾे जिन आज़ादु नज़म खे सवलो बनायो आहे। सैंडर्स लिखे थो त आज़ादु नज़म फ्री वर्स इज़हार जी आज़ादी त ॾिए थो पर उन सां गॾु शाइर ते पाबंदियूं बि विझे थो। को बि शहर एॾो ख़राबु न लॻंदो आहे जेतिरो हिकु कमज़ोर आज़ादु नज़म। सैंडर्स जी उहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। कमज़ोर पाबंद नज़म काफ़िए रदेफ़ बहर ऐं वज़न जे सहारनि ते हली वेंदो ऐं उन जा ॿिया ऐब उन्हनि सिंगारनि में लिकी वेंदा, पर आज़ादु नज़म खे त उहे थूणियूं थंभा ऐं टेकूं आहिनि ई कोन। उन करे आज़ादु नज़म जा ऐब परे खां ई पधरा थियो पवनि। सैंडर्स अॻिते लिखे थो, ॿी ग़लतफ़हमी उहा आहे त आज़ादु नज़म बिल्कुलु ई बिना घाड़ेटे बेहैयत फॉर्मीज़ आहे। उहा ग़लतफ़हमी हक़ीक़त खां बईद आहे, जेतोणीकि उन में का बदल फिक्स्ड हैयत न आहे, पर हर शाइर खे पंहिंजे शहर जी हिकु चिटसाली करणी आहे, पैटर्न ठाहिणो आहे। हक़ीक़त में शहर जी चिटसाली पैटर्न माना सां गॾोगॾु हुजे, यानी बहर वज़न ऐं घाड़ेटे खां ॿाहिरि रही बि हिकु पैटर्न जी ज़रूरत आहे, अहिड़ो पैटर्न जेको माना सां हमआहंग हुजे। मशहूरु फ्रेंच शाइरनि पाल वलेन लिखे थो त आज़ादु नज़म लिखणीअ जो हिकु क़िस्म आहे जंहिंमें शाइर सभ खां अॻूणा बहर वज़न रद्द करे पंहिंजे ज़ाती रिदम जी ज़िम्मेवारी खणे थो। आज़ादु नज़म जी सभ खां वॾी प्रोपेगेंडा कंदड़ ऐं ईजाद कंदड़ जी दावेदार फ्रेंच शाइर गेस्ताऊ लिखियो आहे त हिन तरीक़े सां हर शाइर खे पंहिंजे शहर जी हिकु ख़ासि क़िस्म जो अहसासु थींदो। ठहियल ठुकियल ऐं हिकु जहिड़ा रिदम इस्तेमालु करे पाण खां अॻु आयल कंहिं शानाए ते ग्लोरोफाइड शाइर जी तक़लीद करण खां बहितर आहे त हू पंहिंजो ज़ाती रिदम इस्तेमालु करे, ऐं उहो ज़ाती रिदम तख़लीक़ करणु ऐं इस्तेमालु करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। सोचो त अरबी फ़ारसीअ जे बहरनि ऐं उन जे अणगणत ज़हाफ़नि ऐं हुनरीअ जे छंदनि खां परे हटी को नऊं रिदम तख़लीक़ करणु ऐं इस्तेमालु करणु केॾी न ॾुखी ॻाल्हि आहे। आज़ादु नज़म रुगो मुरविज गठल पुराण बहरनि ऐं वज़न खां आज़ादीअ जो नालो आहे, पर रिदम खां आज़ादीअ जो नालो न आहे। आज़ादु नज़म लिखण वक़्तु शाइर खे सभिनी मुरविज ऐं तक़लीदी रिदम खे पासीरो रखी पंहिंजो ज़ाती रिदम तख़लीक़ करणो थो पवे, ऐं उन ज़ाती रिदम जी तख़लीक़ केॾियूं न महिनत तलब आहे। हक़ीक़त में आज़ादु नज़म घाड़ेटे में इनक़िलाब थी आयो। तजुर्बनि जी नवाण जो नालो आहे आज़ादु नज़म। गस्ताऊ जी राय मूजिबि शाइर जा रिदम ज़ाती हुअणु घुरिजनि। हू रिवायती रिदम मुरविज बहर वज़न खां इनकार न कंदो, पर जदीद शाइर खे हक़ आहे त मुरविज बहर वज़न ऐं रिदमनि खे छॾे ॾिए, छो त हर शाइर खे पंहिंजो ज़ाती रिदम हुअणु घुरिजे। रिदम मात्राउनि जे ॻाणेटे ते न, पर ज़ाती आज़ादु रिदम जी यूनिटनि ते आहे। उन मां मालूम थियो त आज़ादु नज़म जी बुनियादु विझंदड़नि तोड़े उन जी वॾनि शाइरनि हिन सिन्फ़ खे सफ़ा छुड़वाग न, पर कनि पाबंदियुनि हेठि तजुर्बा करे ज़ाती रिदम खे तख़लीक़ करण जी सिन्फ़ सॼो आहे। इहो रिदम अॻे वांगुरु मात्राउनि जे ॻाणेटे ते ॿधल न आहे। हाणे अचो त ॾिसूं त उहो रिदम कीअं थो थिए। फ्रेंच आज़ादु शाइरीअ जो नंढे में नंढो एको आहे
आवाज़ या ख़्याल में वक़फ़ो। उहो वक़फ़ो तजनीस हरफ़ी या एसोनेंस सां ई पैदा थी सघे थो। अंग्रेज़ीअ में रिदम जो बुनियादु टॉनिक एसेंट आहे, जेको फ्रेंच में न आहे, छो त फ्रेंच में कनि जुमिलनि या मुहावरनि में कनि लफ़्ज़नि ते ज़ोर स्ट्रेस ईंदो आहे। हर फ्रेंच साॻियुनि लफ़्ज़नि ते ज़ोर ॾींदो आहे, उन करे हू उचार जो ज़ोर ई रिदम जो बुनियादु थी पवे थो। हिकु ख़ासि ॻाल्हि जेका खे आज़ादु नज़म खे अॻूणनि घाड़ेटनि खां जुदा थी करे, उहा आहे बाक़ाइदे ईंदड़ उचारनि सां रिदम पैदा करणु। लहजे एसेंट में 3 जुज़ा आहिनि: पिच ऊचाई, इंटेंसिटी शिद्दत, ऐं वक़फ़ो ड्यूरेशन। उचार जो वक़फ़ो ई आहे जेको आज़ादु नज़म जे रिदम जो बुनियादु आहे। सैंडोस लहजे एसेंट जा 2 क़िस्म ॿुधाए थो। हिकु क्रोमेटिक, जंहिंमें मर्ज़ीअ सां कंहिं ते ज़ोर ॾिजे थो ऐं मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि ते ज़ोर ॾियण सां माना में कुझु फ़र्क़ु पैदा थियो पवे। मिसाल तौरु, मां तोखे प्यारु करियां थो, मां तोखे प्यारु करियां थो, मां तोखे प्यारु करियां थो। मां तोखे ऐं प्यार ते ज़ोर ॾियण सां लहजे जी तब्दीली पैदा थिए ऐं उहा लहजे जी तब्दीली ॻाल्हाईंदड़ जे मूड ऐं माना खे ज़ाहिर करे थी। लहजे जो ॿियो क़िस्म आहे स्ट्रेस्ड एसेंट। उन में जेॾो डिघो साह खणी उचार कढिबो त ओतिरो ई डिघो उचार थींदो। उहो अॻु ॼाणायल उचार जो वक़फ़ो आहे। सैंडर्स जा मथियां ख़्याल रुॻो अंग्रेज़ी ॿोलीअ सां लागू आहिनि, छो त फ्रेंच ॿोलीअ में हर उचार जी शिदत तइ थियल आहे ऐं हर फ्रेंच ॻाल्हाइण वारो उन्हनि ई उचारनि ते ज़ोर ॾींदो। त अंग्रेज़ीअ वांगुरु त पंहिंजे उचारनि खे मर्ज़ीअ सां ज़ोर ॾेई सघिजे, सिंधीअ में पिणु उचारनि ते ज़ोर मूड या माना मुताबिक़ घटाए वधाए सघिजे थो। जीअं, आऊं न गॾी पिरीअ खे, तूं थो लहीं सिज। सिज, चंड, तारा ऐं कतियूं तन खां ताब तिखो हो। शाल थी वञे मथियुनि सिटुनि मां हिक में सिज में जीम खे ज़ोराए थो उचार स्ट्रेस्ड, ॿिए में रवाजी उचार आहे। नज़म जो रिदम ॿोलीअ जी पंहिंजे नगमगीअ ते मदार थो रखे। हर ॿोलीअ खे मौसीक़ियत जो पंहिंजो पैटर्न आहे ऐं शाइर खे उहो ज़रूरु नज़म आॾो रखणु घुरिजे। कंहिं हिकु ॿोलीअ जा घाड़ेटा ज़रूरी नाहे त धारीअ ॿोलीअ में बि ओतिरो ई नगमगी ॾियनि जेका पंहिंजे ॿोलीअ में ॾियनि था। उन बारे में मैनसेंट जोन लिखे थो त फ्रेंच रिदम खे सम्झण जी कोशिश में अंग्रेज़ ऐं जर्मन नकादनि ग़लती कई आहे। हिननि फ्रेंच शाइरीअ जे रिदम खे पंहिंजी मक़ामी शाइरीअ में समाइण जी कोशिश कई आहे। T.S. इलियट जी राय में घाड़ेटा भॻा विया आहिनि ऐं वरी घड़िया विया आहिनि। मुंहिंजो यकीन आहे त का बि ॿोली जेसीं ताईं साॻी ॿोली रहे थी, उहा पंहिंजा क़ाइदा ऐं पंहिंजूं पाबंदियूं मढ़े थी ऐं पंहिंजा मख़सूस रिदम ऐं आवाज़ जा पैटर्न नाफ़िज़ थी करे ऐं ॿोली सदा बदिलजंदी थी रहे। सुठे शाइर खे उहो सभु कुझु क़बूलु करे उन जो बहितरीनु इस्तेमालु करणु घुरिजे। अमरीकी शाइर वाल्ट वेटमैन लिखे थो, आज़ाद नज़म ज़ाहिरी तरह बेक़ाइदी आहे, पर वेझो वञिबो त उन में हिकु बाक़ाइदगी नज़र ईंदी। बार बार ऐं बिना कंहिं वक़फ़े जे वधंदियूं ईंदियूं आहिनि नज़र ईंदी। अहिड़ी बाक़ाइदी जीअं समुंड जे किनारे ते नंढियूं ऐं वॾियूं लहरियूं बार बार ऐं बिना कंहिं वक़फ़े जे वधंदियूं ईंदियूं आहिनि, चढ़ंदियूं रहंदियूं आहिनि। शेले लिखे थो त नसर ऐं आज़ाद नज़म जे विच में फ़र्क़ु समूरो लिखंदड़ ते मुनहसर आहे ऐं सिफ़े ते लफ़्ज़नि जी तरतीब ते पिणु। उहो ॾिठो वियो आहे त शहर खे रिदम जी आज़ादीअ जो वॾो मैदान रेंज आहे। पंहिंजी महदूद घाड़ेटे में आज़ाद नज़म पंहिंजी बेहयती फॉर्म लेसनेस में बि बाक़ाइदगीअ ॾे लाड़ो रखे थो। आज़ाद नज़म में एको ख़्याल ऐं आवाज़ जे वक़फ़े खे चयो वियो आहे। उनजो मिसाल हिन फ्रेंच सिट में मिलंदो। डेस मैरेजिस डू लियर वेज़ेस ग्रोड ली लेक डी मैसियो दी में यो लिलक गार्ड दी लेयर वेज़ाज दी मैराज। हिन में पहिरियों वक़फ़ो दी मैराज खां पोइ ॿियो वक़फ़ो दी लेयर वेज़ाज खां पोइ टियों गार्ड खां पोइ ऐं चोथों
लाम लक खां पोइ आहे। उन्हनि सभिनी में मात्राऊं घटि वधि आहिनि, पर तॾहिं बि अंदरूनी काफ़ियो ऐं एसोनेंस रिदम पैदा करे थो। वक़फ़ा उते था अचनि जिते ख़्याल बि बीहे थो, यानी गुफ़्तगू करण वक़्तु बि जिते कामा या फुल स्टॉप ॾिजे। सिंधीअ में तर्जुमो थींदो, पाछा संदन निज़ारनि जा पहिरियों ॾियनि ढंढ अखियुनि जी ते। पाल और लेन जो हिकु मिसाल, इल्फो वाइवू नो पारदन वनी देशोस 11 मात्राऊं, तोरनी तोरनी बान शेवो दी बवा 9 मात्राऊं, वाह शानसान ऐतरे देल 7 मात्राऊं। हिन में वरिलियो आहिनि बहर मूजिबि हर मिसरे में हिकु जेतिरियूं मात्राऊं कतब न आंदियूं आहिनि, पर हर मिसरे में ॿ मात्राऊं घटि कंदो वियो आहे। उहा पिणु हिकु तरतीब पैटर्न आहे, पर वज़न रवायती आहे। उन क़िस्म खे जंहिंमें रिवायती वज़न नई तरतीब सां कमु आणिजे वर्स लेबेरी था चवनि। मथियनि मिसालनि ऐं हवालनि मां ज़ाहिर थियो त आज़ादु नज़म मौजूदु बहरनि ऐं वज़ननि खां हटी अॻिते वधी हिकु ज़ाती रिदम जी तख़लीक़ करण जी कोशिश आहे, ऐं उहो रिदम मात्राउनि जे ॻाणेटे जे बदिरां हिकु आज़ादु ऐं ख़्याल जे एके सां वजूद में अचे थो, जंहिंमें ख़्याल तोड़े आवाज़ हम आहंगीअ सां गॾु हलनि था ऐं गॾु बीहनि था। जीअं ॻाल्हाइण वक़्तु वफ़ा था ॾिजनि, जेको लिखण वक़्तु बीहक जे निशानियुनि दम अधम वग़ैरह सां ज़ाहिर कजनि था। आज़ादु नज़म में पिणु ख़्याल जी पूरे थियण सां वक़फ़ो थो अचे, जेको सोती ज़ेरो बम सां हम आहंग थो थिए। सिंधीअ में उनजो मिसाल हीअं ॾिबो, राति बरसाति पई यादि आई अव्हां जी, मां अकेलो ऐं बरसाति जी राति। उनखे नज़म जी सूरत में हीअं लिखिजे, राति बरसाति पई यादि आई अव्हां जी ऐं बरसाति जी राति। उन मां ज़ाहिर थियो त बीहक जूं निशानियूं ई शेर में वक़फ़ो आहिनि, ऐं लफ़्ज़ी रिदम राति बरसाति यादि वग़ैरह उन ई नज़म जा एका यूनिट्स आहिनि। हीअ त थियो आज़ादु नज़म जी टेक्निक जे बारे में। आज़ादु नज़म खे कनि नक़ादनि घाड़ेटे में इनक़िलाब त कनि घाड़ेटे में फ़साद सॼो आहे। कनि उनखे आदर्शी ग़ैर महदूद ज़रियो मीडियम जेको लामहदूद आज़ादीअ जे मुतरादिफ़ हुजे ऐं वज़न जे पाबंदियुनि जे ख़िलाफ़ हुजे, जहिड़नि जुमिलनि सां ताबीर कयो आहे। बहरहाल आज़ादु नज़म नज़माणे नसर खां वठी नसरी नज़म ताईं फैलियल आहे, ऐं उन्हनि जे विच में आज़ादु नज़म जा कई क़िस्म आहिनि। उन्हनि क़िस्मनि में दर्जे डिग्री जो फ़र्क़ु आहे, पर क़िस्म काइंड जो फ़र्क़ु नाहे। इंजील जी कनि आयतुनि तोड़े फ्रेंच अदीब ऐं शाइर विक्टर ह्यूगो जे नाविल ली मेज़राबिल जे कनि हिसनि खे बि आज़ादु नज़म सॾियो वियो आहे, छो त उन्हनि में रिदम जो अंसर मौजूदु आहे। मशहूरु फ्रेंच शाइर बोल्दियर लिखियो आहे त मौजिज़ो इहो आहे त नज़माणू नसर सवाइ बहर वज़न ऐं सवाइ काफ़िए जे मौसीक़ियत सां भरपूर आहे। बोल्दियर हिकु ख़त में लिखियो, असां मां केरु आहे जंहिंजो हिन ॾींहंनि में उहो नस्बुल ऐन आहे त उहो नसराणी नज़म में हिकु मौजिज़ो जाॻाए, जेको रिदम तोड़े काफ़िए खां सवाइ बि मुतरन्निम हुजे, काफ़ी लचकेदार बि हुजे ऐं ओचितो ऐं तड़पंदड़ पिणु, जीअं उहो रिदमी जुंबश खे हासिलु पिणु करे सघे, जेको ज़मीर जी ओचितीअ उछल सां ख्वाबनि जे लहरनि वांगुरु गूंजे। अहिड़ो नसराणो नज़म ख़ुदि बोल्देर जो ई आहे, जेको अहिड़ो मौजिज़ो जाॻाए थो। कीएम तलो मियो ओम अंज गुमातेक, तोखे छा थो वणे ए मर्द परोलीअ जहिड़ा। दितान पहिराओ अमेर तासोर ओतान फेरियर, चओ तुंहिंजो पीउ, तुंहिंजी माउ, तुंहिंजी भेण, तुंहिंजो भाउ, उन जे सॼे नसराणे नज़म में अंदरूनी काफ़ियनि ऐं ख़्यालनि जी हमाहंगी आहे। हिन खे न मिट माइट वणनि था, न सूंहं न सोन, सोन सां त हू नफ़रत करे थो। नेठि शाइर पुछेसि थो त आख़िर तोखे छा सां प्यारु आहे, ओ अनोखा अजनबी, हू जवाब थो ॾिए, मूंखे ककरनि सां प्यारु आहे, गुज़रंदड़ ककरनि सां। आज़ादु नज़म जे
आज़ाद नज़म जा कई क़िस्म आहिनि। मैंसेल जोन्स जी राय में आज़ाद नज़म आम नज़म ऐं वर्स लाइब्रेरी जे विच में आहे ऐं ॿिए तरफ़ रिदम वारो नसर ऐं वर्सेट आहे। 2000 जे आइन जे ख़्याल में आज़ाद नज़म आम नज़म ऐं नज़माणे नसर जे विच ते आहे। आज़ाद नज़म नाकारी नेगेटिव आहे, कंहिं बि तरतीब पैटर्न या क़िस्म टाइप सां नथो ठके। आज़ाद नज़म उहो आज़ाद थियल घाड़ेटो आहे जंहिं 19वीं सदीअ जे आख़िर जे फ्रेंच शाइरनि जी अज़ीम रिदमी आज़ादीअ ऐं नुदरत जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं। अज़रा पॉन्ड जो रायो बिल्कुलु सही आहे त आज़ाद नज़म जी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी क्लासीफाई दर्जाबंदी करण जो को बि फ़ाइदो कोन्हे, छो त उहा हिकु नाराज़ियत नैरेची आहे जेका वसीअ तौर ते ज़रूरत खां वधीक कई वई आहे ओवरडोन। बैरेटन जी राय में बि आज़ाद सिन्फ़ुनि जी का बि दर्जाबंदी क्लासिफिकेशन न थी सघंदी आहे। उहा पेचीदा ॻाल्हि आहे। नज़माणे नसर ऐं नसरी नज़म जे विच में बि पेचीदगी आहे। कनि लेखकनि वटि नसराणो नज़म ऐं आज़ाद नज़म हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ नथा लॻनि, उन करे उन्हनि जे विच में फ़र्क़ु करणु अजायो थींदो। बहरहाल आज़ाद नज़म मुतलिक़ पढ़ंदे हेठियां मुख़्तलिफ़ नाला नज़र आया जिन में फ़र्क़ु रुगो दर्जे डिग्री जो आहे ऐं हिक ॿिए सां रलमल थी ओवरलैप कनि था, एतिरे क़दुरु जो हिकिड़ो ॿिए खां मुख़्तलिफ़ नथो लॻे। वर्स लेबरे वर्स एरिगुलर पॉलीफोनिक प्रोस वर्सेट फ्री वर्स ब्लैंक वर्स प्रोस पोएमी पोफ्टिक प्रोस। काफ़ियो नज़म लाइ लाज़मी सम्झो थो वञे, काफ़िए खां सवाइ नज़म जो तसवुर ई मुमकिन नथो सम्झो वञे। काफ़िए जी पाबंदीअ जे सबबा शहर जो मज़मून काफ़िए ते ॿधो थो वञे ऐं ॿाहिर जी पाबंदीअ जे करे कॾहिं कॾहिं भर्तीअ जा लफ़्ज़ विझी ऐं किथे किथे ज़ोरीअ लफ़्ज़ केराए वज़न ते मिसरा बीहारणा था पवनि। आज़ाद नज़म में उन करे ई काफ़ियो ऐं ॿाहिरि लाज़मी नथो लेखियो वञे जीअं उन में मफ़हूम सही बिना कंहिं भर्तीअ जे अदा थिए ऐं लफ़्ज़नि खे ज़ोरीअ केराइण जे करे रिदम ते फ़र्क़ु न पवे। पाल लोइन लिखियो आहे त काफ़ियो एतिरो ज़रूरी न आहे, पर कॾहिं कॾहिं त उहो बुरो बि लॻे थो। हल्को काफ़ियो इस्तेमालु कजे या एसोनेंस खां कमु वठिजे। काफ़िए खे तब्दील मोडिफाए करणु घुरिजे। नज़रिए काफ़िए जेको सूरत ख़तीअ जे हिकु जहिड़ाईअ ते ॿधल आहे जे ख़तमु न कजे त उन एसोनेंस सां गॾु पिणु आणिजे। सूरत ख़तीअ में हिकु जहिड़ाईअ जे काफ़िए वारा क़दामत पसंदि ख़ालिक ऐं मालिक जे काफ़िए खे क़बूल न कंदा, छो त उन में आवाज़ त हिकु जहिड़ो आहे पर सूरत ख़ती हिकु जहिड़ी न आहे। गुस्ताओ खां बि साॻी ॻाल्हि चवे थो। काफ़ियो न रुगो मिसरे जे आख़िर में इस्तेमालु करे सघिजे थो पर विच में पिणु। काफ़ियो ऐं बहर वज़न ॿधण जी पुराणी आदत आहे, उनखे एतिरो जल्द ख़तमु नथे करे सघियो वियो। जदीद मौसीक़ी बि साॻी तरह आहे। आवाज़नि जी तरतीब जेका 20वीं सदीअ में नार्मल लेखी थी वई, उहा 19वीं सदीअ जा कन बर्दाश्त ई न करे सघनि हा। काफ़िए खे बिल्कुलु नेकाली मिलण न आहे, पर उहो साॻिए शाइर जी मुख़्तलिफ़ शहरनि में बाक़ाइदगी सां या कॾहिं कॾहिं अचे थो या सफ़ा ग़ैर मौजूदु पिणु आहे। सैंडर्स लिखे थो, आज़ाद नज़म ॿियनि राइज सिन्फ़ुनि खां उन रीति मुख़्तलिफ़ आहे जो उन में आख़िरी काफ़ियो न हूंदो आहे। मथियनि हवालनि मां मालूम थियो त सूरत ख़तीअ जी हिकु जहिड़ाईअ वारो काफ़ियो बिल्कुलु ज़ोरी न आहे। उहो ई लाज़मी आहे त काफ़ियो हर सिट जे आख़िर में ठहियल ठुकियल तरतीब ग़ज़ल मुसद्दिस रुबाई वग़ैरह वांगुरु अचे। काफ़ियो न रुगो सिट जे पछाड़ीअ में पर विच में बि अची सघे थो ऐं जे न हुजे त बि फ़िकिर न आहे। काफ़िए जी जाइ ते एसोनेंस पिणु कतब आणे सघिजे थो। शाइरी मौसीक़ीअ सां ॻूढ़ो ॻांढापो रखे थी। आज़ाद नज़म में काफ़िए खे पासीरो रखी मिसरे में मात्राउनि जे तादाद खे परे करे रुगो मौसीक़ीअ ते ई मदार रखिणो पवे थो। मौसीक़ी जेका उचारनि ऐं आवाज़नि ते घटि वधि ज़ोर ॾियण ऐं
एसोनेंस सां पैदा थिए थी। क्लासिकल रागनि जा ॿोल सभु हिक जेतिरियुनि मात्राउनि ते ॿधल न हूंदा आहिनि। साॻिया ॿोल थोरियुनि घणनि मात्राउनि ते मेंढनि ऐं मरकियुनि सां ॻाए सघिबा आहिनि। T.S. Eliot लिखे थो, मां भायां थो शाइर मौसीक़ीअ जे अभ्यास मां घणो कुझु हासिलु करे सघे थो। शाइर लाइ मौसीक़ीअ जी ॼाण केतिरी क़दुरु ज़रूरी आहे उहा ख़बर न अथमि, पर उहो मुंहिंजो यकीन आहे त मौसीक़ीअ जूं ख़ासियतूं जिन सां शाइर जो तालुक़ु आहे उहे आहिनि जन रिदम ॼाण, तरतीब ऐं स्ट्रक्चर जी मालूमात मुंहिंजे ख़्याल में शाइर खे मौसीक़ीअ जी हिक जहिड़ा आहिनि एनेगॉयल सां वेझो थी कमु करणु घुरिजे। अज़रा पॉन्ड लिखे थो, को बि एॾो बेवकूफ़ न आहे जेको मौसीक़ार जी चइनि मात्राउनि लाइ चवे त हमेशह मिसरे में 4 मात्राऊं इस्तेमालु करियो। मौसीक़ार अधु, चोथो ऐं अठों हिसो या ॿी अहिड़ी का बि तरतीब इस्तेमालु करे सघे थो जेका हिन खे सुहिणी लॻे। पहिरें मिसरे में 8, ॿिए में 4, टे में 2 ऐं चौथे में 1 मात्रा। तनवीर मौसीक़ीअ जी उहा हक़ीक़त जे शहर ते मौसीक़ीअ जी उहा हक़ीक़त जे शहर ते इस्तेमालु कबी त आज़ाद नज़म जी ख़बर पइजी वेंदी। हू अॻिते लिखे थो त शाइरी लफ़्ज़नि खे मौसीक़ीअ में कंपोज़ करणु आहे। मौसीक़ीअ जो मिक़दार क्वालिटी घटि वधि थिए थी, पर शाइरी जॾहिं उहा मौसीक़ीअ खां अलॻि थिए थी त ख़ुश्क थी सुकल गुलनि जा विखरी थी वञे। शाइरीअ खे ख़िताबत या तक़रीर जा न पर मौसीक़ीअ वांगुरु पढ़णु घुरिजे। शाइर जेके मौसीक़ीअ सां दिलचस्पी नथा रखनि उहे त बुरा शाइर आहिनि या अॻिते हली बुरा शाइर थींदा। मां त उहो चवंदुसि त शाइरनि खे घणो वक़्तु मौसीक़ीअ खां परे रहणु न घुरिजे। जेके शाइर मौसीक़ीअ जो अभ्यास नथा कनि उहे ऐबदार आहिनि। उन मां मुंहिंजो उहो मतिलबु न आहे त उन्हनि खे मौसीक़ीअ जो सॼो दर्सी मुतालियो करणु घुरिजे। मथियनि हवालनि मां ज़ाहिर थिए थो त हूअं त शाइरीअ ऐं मौसीक़ीअ जो गहरो लाॻापो आहे, पर आज़ाद नज़म लिखण वारे शाइर लाइ मौसीक़ीअ जो अभ्यास ऐं उन जी ॼाण तमामु ज़रूरी आहे, छो त मौसीक़ीअ खां सवाइ आज़ाद नज़म जो तसवुर ई नामुमकिन आहे। आम तरह फ्रेंच शाइर गुस्ताव खान जी आज़ाद नज़म जो मौजूदु सम्झो वेंदो आहे। परमेंसल जोन्स मूजिबि गुस्ताव खान गोस्टे खान सभ खां पहिरियों आज़ाद नज़म लिखंदड़ हो या न, पर हू आज़ाद नज़म जो सभ खां पहिरियों ऐं वॾे में वॾो प्रोपेगेंडा कंदड़ हो। उन करे ई हिन खे फ्रेंच शाइरीअ खे आज़ादी ॾियारींदड़ सॾियो वेंदो आहे। हूअं त आज़ाद नज़म जा आसार बाइबल में बि मिलनि था ऐं मशहूरु फ्रेंच अदीब विक्टर ह्यूगो जे नाविल लामज़रबल जे केतिरनि ई फ़िक्रनि खे आज़ाद नज़म चई सघिजे थो, पर शिपले जी तहक़ीक़ मूजिबि इंग्लैंड मैग्नरसन जूं ओसेना पोयम्स ऐं फ्रांस में बोलदेयर जूं पेटेट्स पोयम्स एंड ब्रोस 1836 ऐं अमेरिका में वालेट वेटमैन जो लेवीज़ ऑफ ग्रास आज़ाद नज़म जूं पहिरियों कोशिशूं आहिनि, पर उन्हनि सभिनी खां अॻु जर्मनीअ में नोवालीज़ जो हाइमेंस टू द नाइट 1801 आज़ाद नज़म जो सभ खां आगाटो किताबु आहे। आज़ाद नज़म जे मौजूदु हुजण जी ॿियनि दावेदारनि मां पेरूअ जी शाइरा डेबला रोका ऐं मैडम मेरी केसनका आहिनि। फ्रेंच शाइर लाफारग ऐं गस्ताव खां इनफरादी तरह धारदार ऐं साॻिए वक़्तु आज़ाद नज़म लिखिया, पर फ्रांस में आर्थर राम्बो 14-15 साल अॻु पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतुनि सां आज़ाद नज़म लिखी चुको हो। 1886 ईस्वीअ में हिन जो मजमूओ लीज़ एलोमी नाशान छपियो। फ्रेंच मगज़न लावोग में अमेरिकी शाइर वाल्ट वेटमैन जा तर्जुमा 1883 ईस्वीअ में छपिया जेके आज़ाद नज़म हुआ। उन्हनि जो असरु फ्रेंच आज़ाद शाइरीअ ते थियो। वाल्ट वेटमैन जा तर्जुमा फ्रेंच शाइर वली ग्राफन बि 1888 ईस्वीअ में कया। 1889 ईस्वीअ में वली ग्राफन जो पंहिंजो आज़ाद नज़म जो मजमूओ शाया थियो।
वली गिराफ़नि खे बि आज़ादु नज़म जे मौजूदनि मां सम्झो वञे थो ऐं आज़ादु नज़म लाइ कयल संदसि कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। बहरहाल आज़ादु नज़म जे हिन अभ्यास जे नतीजे तौरु आज़ादु नज़म जी सिन्फ़ खे जेतिरो सवलो सम्झियो थो वञे ओतिरो सवलो न आहे। हिन में राइज बहर वज़न खां हटी ज़ाती ऐं अनोखा रिदम तख़लीक़ करणा था पवनि। काफ़िए जो रिवायती इस्तेमालु छॾे अंदरूनी काफ़िए ऐं एसोनेंस जे इस्तेमाल जी ॼाण लाज़मी आहे। मौसीक़ीअ जे फ़न सां वेझो लाॻापो ज़रूरी आहे। बिब्लोग्राफ़ी बशीर मोरियाई टिमाही मेहरान राज अब्दुल रज़ाक जदीद नज़म ऐं नऊं निज़ाम नई ज़िंदगी कराची अप्रैल 1968 ईस्वी सिफ़ो 36। शमशीर हैदरी आज़ाद नज़म जो तारीख़ी पस मंज़र नई ज़िंदगी कराची मार्च 1968 ईस्वी सिफ़ो 74। इज़रा पॉन्ड लिटरेरी एसेज लंदन जेटोफ्री बेरिटन इंट्रोडक्शन टू फ्रेंच पोएट्स लंदन 1960 ईस्वी। मार्टवेन साइमोर स्मिथ गाइड टू मॉडर्न वर्ल्ड लिटरेचर वॉल्यूम 11 लंदन 1975। पी मैंसफील्ड जोन्स बैकग्राउंड ऑफ मॉडर्न फ्रेंच पोइट्री कैम्ब्रिज 1968 ईस्वी। सैंड्रस डिस्कवरी ऑफ पोइट्री एलियनोस 1967 ईस्वी। शिफले जोसेफ टी डिक्शनरी ऑफ वर्ल्ड लिटरेरी टर्म्स T.S. Eliot on poetry and poet लंदन 1969 ईस्वी। वायलेंस फोरले मिड सेंचुरी फ्रेंच पोएट्स न्यूयॉर्क 1955 ईस्वी।